बदीन में क़त्ल थियल अब्दुलअजीज खोसो जा क़ातिल गिरफ्तार न थियण खिलाफ मक़तूल जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बदीन वेझो ॻोठ प्यारो खान खोसो जे रहवासियुनि अब्दुल वहीद खोसो, दरिया खान खोसो, अलावरायो लाशारी, एवान सहाफ़त बदीन अॻियां मक़तूल अब्दुलअजीज खोसो जा क़ातिल गिरफ्तार न थियण खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 2.5 महीना अॻु बेदर्दी सां क़त्ल कयल अब्दुलअजीज खोसो जा क़ातिल आज़म खोसो, अब्दुल लतीफ़ खोसो, अब्दुल मजीद खोसो ऐं मसामात सकीना खोसो अञा ताईं आज़ाद घुमी रहिया आहिनि। हुननि चयो त बदीन जो SHO अनवर लगारी जवाबदारनि खां रिश्वत वठी खून लोड़ण चाहे थो। उन करे लाश जो पोस्टमार्टम पिणु नथो करायो वञे। अजीज खोसो जा क़ातिल उहे सगारी दौर वारा आहिनि, पैसे वारा आहिनि ऐं उहे वक़्तु ब वक़्तु पैसा ॾेई करे कम खे जेको सो इंगाए रहिया आहिनि ऐं अजीज खोसो जी जेको क़ब्रस्तान में जेको क़बर आहे उहा बि राति जो नामालूम माण्हू खोटी आहे ऐं लाश जेको सो कढी करे बदिली करण जी बि कोशिशि कई वई आहे। मक़तूल जे वारसनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP बदीन खां मुतालबो कयो त क़ातिल जल्द गिरफ्तार करे लाश जो पोस्टमार्टम करायो वञे। ॿी सूरत में SSP बदीन जी ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk